गुज़ारियो मूं हर घड़ी तोखे पुकारियो मूं हर घड़ी तोखे पुकारियो मूं शाम जो दिलकश नज़ारो तू ऐं मां समुंड जो छोलियो किनारो तू ऐं मां जुल्फन के चेहरे तां हटाए तू ऐं मां समुंड जो छोलियो किनारो तू ऐं मां। अस्सलामुअलैकुम व्यूअर्स, क्या आयो तव्हां सभु? उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ुशबाश हूंदो, पंहिंजनि सां गॾु हूंदो, पंहिंजनि प्यारनि सां, स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मुंहिंजूं प्यार मोहबतूं दुआऊं हमेशह तव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि। अॼु के प्रोग्राम नाइट लाइफ में तव्हांखे चऊं था वेलकम, भली कार, ख़ुश आमदीद, भली करे आया। सो अॼु के प्रोग्राम लास्ट प्रोग्राम जो हुयो असांजो उस्ताद मोहम्मद जुमन साहब के असां ट्रिब्यूट पेश कईसीं ऐं साबित कयोसीं त जेके असांजे सीनियर्स, असांजे जेके लीजेंड, असांजा जेके वॾा नाले वारा बल्कि सिंध जी जेके आवाज़ हुया उन्हनि खे असां अॼु बि नाहे विसारियो। अॼु बि उहे असांजे दिलनि में राज था कनि, अॼु बि उन्हनि जा कलाम ॻाया था वञनि, अॼु बि माण्हू उन्हनि जे गाना ॿुधण जी विश था कनि ऐं अॼु बि माण्हू उन्हनि जो नालो सुठे लफ़्ज़नि में खणनि था। सो इन करे असांजो जेको मक़सदु हुयो उहो कल्ह जेको असां प्रोग्राम कयोसीं उहो पूरो थियो ऐं तमामु सुठो रिस्पॉन्स मिलियो तव्हां सभिनीनि जो। तमामु घणी ख़ुशी थींदी आहे त जेको मां टॉपिक रखंदी आहियां, जेको मौज़ू हूंदो आहे उन ते बख़ूबी तव्हां जेको आहे सो पार्टिसिपेट कंदा आहियो। सो अॼु के प्रोग्राम में बि मूं सोचियोसीं ज़िंदगी सां रिलेटेड हिकु टॉपिक रखूं। सो अॼु को जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे दोस्ती। दोस्ती हर इंसान सां गॾु कनेक्टेड ई आहे। कोई भी इंसान सिंगल ना है, अकेलो ना है, कोई ना कोई उनजो दोस्त हूंदो आहे, कोई ना कोई उनजो पार्टनर हूंदो आहे, कोई ना कोई उनजो बेस्ट फ्रेंड हूंदो आहे जंहिंसां पंहिंजी ज़िंदगी जी हर ॻाल्हि शेयर कंदो आहे, जंहिंसां वेहण, जंहिंसां ॻाल्हाइण सां उहो कंफर्टेबल फील कंदो आहे ऐं जेसि ताईं काई ॻाल्हि हुन सां शेयर न करे त शायदि उनखे मज़ो बि न ईंदो आहे। सो उहा दोस्ती अॼुकल्ह आहे बि ऐं नाहे बि। सो पहिरियां मां पंहिंजे टॉपिक खे एक्सप्लेन करे वठां, पोइ कॉलर्स खे बि असां शामिलु कंदासीं। सो टॉपिक में इहो असांखे तव्हां ॿुधाईंदव त सचे दोस्त जी तलाश ऐं सचे दोस्त जी सुञाण असां कीअं करे सघंदासीं त जंहिंसां असां पंहिंजी हर हिकु शइ शेयर था कयूं, जंहिंसां असां पंहिंजो फीलिंग्स था शेयर कयूं त उहो असां सां सचो या सिंसियर आहे, असांजी दोस्ती जे, असांजी मोहबत जे क़ाबिल आहे या न आहे। सो उन इंसान जी पहचान असां कीअं कयूं, सो इहो सभु तव्हां असांखे ॿुधाईंदव कॉल करे। प्रोग्राम में फर्स्ट कॉल था शामिलु कयूं। अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम जी अदा, केरु किथां? वापदा कॉलोनी गुड्डू, ज़िला कश्मीर खां मोहम्मद हनीफ शाह। कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे। तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह जी, तव्हांजी दुआऊं आहिनि। मां बिल्कुलु ठीकु ठाक लॻी पई आहियां ऐं अॼु के प्रोग्राम में तव्हांखे चऊं था वेलकम। अॼु को टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी बिल्कुलु, टॉपिक ॿुधो आहे, दोस्त जी पहचान कीअं कजे। एग्ज़ैक्टली। सचो दोस्त कॾहिं बि न ॾुखे वक़्त में छॾींदो आहे, न सुखे वक़्त में छॾींदो आहे, न मुश्किल में छॾींदो आहे। अच्छा। हा, लेकिन असांखे दोस्त जी ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं असां ते मुश्किल ईंदी आहे ऐं मुश्किल में ॾिस त दोस्त केतिरे हद ताईं असांखे कमु अचे थो। वाह जी वाह, ज़बरदस्त, बिल्कुलु ईअं ई आहे। त छो त सुख जो त हर को साथी आहे, जॾहिं को दुख में हिकिड़ो गिलास पाणी जो ॾे न, उन जहिड़ो दोस्त दुनिया में न आहे। वाह जी वाह, छा ॻाल्हि आहे, ज़बरदस्त। जी दोस्त जी पहचान हूंदी आहे इन्हनि ॻाल्हियुनि ते ऐं ईअं न हूंदो आहे दोस्त अॼुकल्ह दोस्ती घटि में घटि रही आहे। जीअं चवंदो आहे त उहा काथे आहे यारी, उहे प्यार काथे आहिनि, जेके सिर घोरींदा हुआ उहे यार काथे आहिनि। आए हाय हाय, छा ॻाल्हि आहे जी, ज़बरदस्त। कोई ख़ूबसूरत गानो तव्हां पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ में ॿुधाइणु चाहींदो? उहे माण्हू अलाए काॾे हलिया विया कुर्ब ॾींदा सॼे, आए हाय, उहे माण्हू अलाए काॾे हलिया विया कुर्ब ॾींदा जेके सॼे, ओ कुर्ब ॾींदा जेके सॼे, प्यार कंदा जेके सॼे, उहे माण्हू अलाए काॾे हलिया विया कुर्ब ॾींदा जेके सॼे। वाह जी वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु बहितरीन। डेडिकेट करणु चाहींदो? डेडिकेट बिल्कुलु तव्हांखे दोस्त मिसेस अरशद मरी ऐं उनखे अलावा फरमान भुट्टो ऐं तव्हांजे पूरी टीम खे मुंहिंजो सलाम। वालेकुम अस्सलाम जी, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग।
सो व्यूअर्स, इहो असांजे प्रोग्राम जो फर्स्ट कॉलर जंहिंजो चवणु हुयो त सचो दोस्त तव्हांखे मुश्किल वक़्त में कॾहिं न छॾंदो, मुश्किल वक़्त में तव्हांजो साथ ॾींदो आहे ऐं तव्हांजी हर शइ हर प्रॉब्लम खे पंहिंजी प्रॉब्लम सम्झंदो आहे। सो कॉल ते शामिल कयूं। अस्सलामु अलैकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम अस्सलाम अदा, कहिड़े किथां? शहजाद अली मलाक राम कंडियारी। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्लाह साईं करम लॻा पिया आहिनि। अदी तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह जी, अल्लाह पाक जा लख लख करम आहिनि। बिल्कुलु ठीकु ठाक लॻी पई आहियां। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। अॼोको टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी हा, बिल्कुलु ॿुधो आहे। दोस्ती। दोस्ती छा चवणु चाहींदो? दोस्ती हिकु अनमोल रिश्तो आहे, पर निभाइण वारो पहिरियों हुजे। आए हाय हाय हाय, छा ॻाल्हि आहे, निभाइण वारो बि हुजे। बिल्कुलु तमामु बहितरीनु। गानो ॿुधाइणु चाहींदो? ॿुधायूं? ॿुधायो बिल्कुलु। मां मञा थो मूंखां ॾोहियो मूं पर विसरी वियो। को मसलो ना है। ओके, थैंक यू सो मच प्रोग्राम में। फर्स्ट टाइम कॉल लगी है, नहीं थोड़ो कंफ्यूज थी गया। ना ना को मसलो ना है, तव्हां ॿीहर कॉल करे सघो था। गानो यादि करे, नंबर स्क्रीन ते हली रहियो आहे। सो थैंक यू सो मच। कॉल लगंदी रहती है। ओके जी, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, ये कॉलर मूं जहिड़ा हुया प्रोग्राम में अची करे गानो ई विसारे वञनि। सो ईअं थींदो आहे, को मसलो न आहे। ज़िंदगी में छोटी बड़ी बातें तो होती रहती हैं। सो टॉपिक जेको असांजो आहे दोस्ती। दोस्ती दोस्ती अॼोके दौर में जेका आहे सो सची दोस्ती इलाही मुश्किलनि सां मिलंदी आहे, पर उन जे लाइ ॾाढा जाखोड़ करणा पवंदा आहिनि। सो कॉल ते शामिल कयूं। अस्सलामु अलैकुम। दोस्त कर अहिड़ो जंहिंमें दोस्तीअ जा दम हुजनि। आए हाय। दोस्त कर अहिड़ो जंहिंमें दोस्तीअ जा दम हुजनि, जेको फनकारी करे तंहिं फनकार खां बि पासो गजे। छा ॻाल्हि आहे जी तव्हांजी, ज़बरदस्त, स्मार्ट, सनाउला। कंबर खां। बिल्कुलु जी, कंबर तां तव्हां कॉल कंदा आहियो, असांजा रेगुलर कॉलर आहियो। कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? अल्लाह साईं जी महिरबानी, ठीकु ठाक आहियूं। तव्हां ॿुधायो, तव्हां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजूं दुआऊं आहिनि। मां बिल्कुलु ठीकु ठाक लॻी पई आहियां, ख़ुशि लॻी पई आहियां ऐं प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। अॼोको टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी जी, टॉपिक त ॿुधो आहे। छा चवणु चाहींदव? टॉपिक ते मां इहो चवणु चाहींदुसि त अॼुकल्ह सची दोस्ती कुझु माना थोरी रही आहे, जेका अॼुकल्ह हिन दौर में। मां इहो चवंदुमि त सचो दोस्त उहो आहे जेको असांजे ॾुखे वक़्त में असांजी कम में अचे ऐं असांखे उनजी सुञाणप पइजी वेंदी आहे। पर मां जेको चवंदुमि दोस्त खे कीअं सुञाणजे, पहिरियों असां उनखे नंढिड़ो राज़ ॿुधाईंदासीं। अच्छा। त उन खां बाद में असां ॾिसंदासीं त उहो कंहिंसां शेयर करे थो या न, माना पोइ उते असांखे ख़बर पइजी वेंदी। वाह जी वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु पहिरियों माना असां थोरो माना सम्झूं त हीउ कंहिंखे ॿुधाए थो या न, माना पहिरियों असां हल्को राज़ हुनखे ॿुधायूं। अच्छा, कूड़ो राज़ जेको हुजे बि न। जी हुजे बि न, पर असांखे माना पंहिंजे बिलीव जे ख़ातिर असांखे ख़बर पइजी वेंदी। वाह जी वाह, छा ॻाल्हि आहे, ज़बरदस्त। पंहिंजो कोई राज़ माण्हू हुन सां शेयर करे, इहो ई तव्हां सही चयो, बिल्कुलु ईअं ई आहे। सो को गानो मां सॉन्ग त ॿुधाईंदुसि। हा बिल्कुलु, ॿुधायो। हाँ जी, सॉन्ग ॿुधायां थो। ॿुधायो। मूंखे इश्क जी कहिड़ी ख़बर, छा मुंहिंजी आहे उमिरि, काथे दिल अटकाए छॾई, मां तोखे छा करियां, ॾाढनि में फासाए छॾई, मां तोखे छा करियां, दिल मूंखे माराए छॾई, मां तोखे छा करियां। वाह जी वाह, ज़बरदस्त, बहितरीन, माशाल्लाह। डेडिकेट करणु चाहींदो? डेडिकेट कंदुसि मुंहिंजो बाबा बि तव्हांजो प्रोग्राम ॾिसे थो, एजाज़ हुसैन गोपांग ऐं मीर मोहन मुगेरी ऐं जेके बि सभु ॿुधनि था उन्हनि खे अस्सलाम वालेकुम, या अली मदद। वालेकुम अस्सलाम, मौला अली मदद। व्यूअर्स, थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो हींअर टाइम थी वियो हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक जो तव्हां बि ॾिसो, ईअं सम्झासीं। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह कया तेरी पुगा, मौला खुशन जो वाह जी वाह, ज़बरदस्त। शैला गुल जी आवाज़ में गानो तव्हां ॿुधो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो, तव्हां सभिनी इंजॉय कयो हूंदो। तमामु बहितरीनु आवाज़ु, तमामु सुठो आवाज़ु हिननि जो ऐं तमामु एंटरटेनिंग सॉन्ग हुयो। यकीनन तव्हां ॿुधो। मां त हिते डांस कंदी आहियां जॾहिं गाना हलंदा आहिनि, मूंखे तमामु घणा वणंदा आहिनि, जेका असांजी लाइब्रेरी में सिलेक्शन थींदी आहे डेली। सो यकीनन तव्हांखे बि सुठा लॻंदा हूंदा। ऐं हिन खां अलावा जेको अॼोको टॉपिक आहे दोस्ती। दोस्ती
जी पहचान, सच्चे दोस्त जी पहचान कीअं कयूं? कॉल था शामिल कयूं। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु किथां? पाण सुञाणियो? मां सुञाणा? अच्छा, मां सुञाणींदमि त मूंखे तक़रीबन थोरो ॻाल्हाईंदो त सुञाणींदमि। हाणे हिकिड़े आवाज़ मां किथां सुञाणींदमि? सुञाणियो न छो? अफरोज़? नो नो न अफरोज़ न, पोइ फिरोज़ा? नो। कायनात? जी बिल्कुल। कायनात हाणे सालनि खां पोइ कॉल कंदो त मां किथां सुञाणींदमि? अल्लाह अल्लाह, सालनि खां फोन कई आहे, ॿ टे ॾींहं न कई। 2-3 ॾींहं छो न कई तव्हां कॉल? एक्चुअली गले में सूर हुयो न, अल्लाह हिन करे ॻाल्हाए न पई सघां। ओ अच्छा, पोइ हाणे गलो तव्हांजो ठीकु थियो? जी जी बिल्कुलु हाणे ठीकु आहे, तॾहिं तव्हां सां ॻाल्हायां थी। ओके, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, अॼोको जेको असांजो टॉपिक आहे काइनात, हू तव्हां ॿुधो आहे? जी बिल्कुलु। पहिरियों मां हिकु ॻाल्हि कंदमि, पर मुंहिंजी कॉल डिस्कनेक्ट न कजो। ठीकु आहे जी, डिस्कनेक्ट न कंदासीं तव्हांजी कॉल। ॿुधायो। जी हा, त मां चवंदमि त हिन दुनिया में दोस्त एतिरा किथे आहिनि सच्चा? छा थियो आहे? सच्चा दोस्त हिते न आहिनि हिन दुनिया में, बस जेको उहो दोस्त कजे जेको मुसीबत में असांजे दुखनि में साथ ॾे। वाह जी वाह, ज़बरदस्त। बिल्कुलु ईअं ई आहे। घटि अहिड़ा दोस्त आहिनि जेके असांखे मिलंदा आहिनि जहिड़ा असां चाहींदा आहियूं। असां जेको चाहींदा आहियूं ओड़ो दोस्त। न हिकिड़ी मां चवंदमि त अलाह पंहिंजी अम्मी अबू में विश्वास रखिजे ऐं पंहिंजे अलाह साईं में। बिल्कुलु जी ईअं ई आहे। पंहिंजा माउ पीउ जेके आहिनि असांजा फर्स्ट आइडियल हूंदा आहिनि, फर्स्ट हीरो असांजा उहे हूंदा आहिनि, ऐं फर्स्ट दोस्त असांजा उहे हूंदा आहिनि। बिल्कुलु माउ पीउ त असांजा बचपन खां एंड ताईं असां सां गॾु रहंदा आहिनि, चाहे उहे असां सां गॾु हुजनि चाहे असां सां गॾु न हुजनि, पर उन्हनि जो अहसासु असां सां गॾु हमेशह गॾु हूंदो आहे। सो काइनात, कोई गानो तव्हां ॿुधाइणु चाहींदव? न न, मां पहिरीं तव्हांखे छा चयो, मुंहिंजी ॻाल्हि आहे। अलाए छा था चओ? त तव्हां सां मूंखे तव्हां गेम खेॾंदव मूंसां? मां तव्हां सां गेम खेॾां? जी बिल्कुलु। कहिड़ी गेम? तव्हांखे 10 दफ़ा रिपीट करिणो आहे, कच्चा पापड़ पक्का पापड़। ओके जी, कच्चा पापड़ पक्का पापड़, कच्चा पापड़ पक्का पापड़, कच्चा पापड़ पक्का पापड़, कच्चा पापड़ पक्का पापड़, कच्चा पापड़ पक्का पापड़। ठीकु आहे? 10 दफ़ा न, 4 दफ़ा थियो। अञा इहो 4 दफ़ा थियो आहे? हा हा। ओके, हाणे 5 थींदासीं। कच्चा पापड़ पक्का पापड़, 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 कच्चा पापड़। थी वियो? सो हाणे मुंहिंजो इनाम किथे आहे? इनाम त मूं वटि न आहे, जॾहिं आयमि कराची त खणी ईंदमि। बसि पोइ तव्हां मूंखां हाणे तव्हां सां मां गेम खेॾी आहे, हाणे तव्हां कराची अचो, हाणे मूंखे मुंहिंजो गिफ्ट खपे, छो जो मां खेॾियो हाणे आहे तव्हां सां। जॾहिं आयमि न, हींअर त मां नथी अची सघां न। छो नथा अची सघो? स्कूल आहे न। ओके, स्कूल आहे। ठीकु आहे ठीकु आहे, तव्हां स्कूल में वञो ऐं पंहिंजी स्टडी कयो प्रॉपर तरीक़े सां। कोई गानो ॿुधाइणु चाहींदो काइनात तव्हां? न न, मुंहिंजी कॉल डिस्कनेक्ट न थी, अञा कुझु सवाल बि आहिनि। अच्छा जी, बिल्कुलु ॿुधायो। अलाए कहिड़ो सवाल हूंदो? मां तव्हां खां पुछंदमि त स्टडी केतिरी कई आहे? छा था चओ? स्टडी केतिरी कई आहे? मां स्टडी केतिरी कई आहे? जी मां इंटर कंप्लीट करे चुकी आहियां कॉमर्स में। अच्छा, तव्हां बेसिकली किथां जा आहियो? बेसिकली मां ख़ैरपुर मीरस तां आहियां। अॼो की असांजे प्रोग्राम जी होस्ट आहे काइनात, ऐं अॼु उहो मुंहिंजो इंटरव्यू वठंदी। बिल्कुलु ॿुधायो। मां ख़ैरपुर मीरस तां बिलोंग कंदी। तव्हां माशाल्लाह एक्टिंग बि कयो था, मॉडलिंग बि कयो था, उनखां अलावा टिकटॉकर बि आहियो, होस्टिंग बि कयो था। कहिड़ी में तव्हांखे ईज़ी लॻंदो आहे? कहिड़ी शइ मूंखे ईज़ी लॻंदी आहे? जी, होस्टिंग में, एक्टिंग में, मॉडलिंग में। एक्चुअली काइनात, मां न पंहिंजे सॼनि कमनि सां इलाही प्यारु कंदी आहियां, ऐं मूंखे पंहिंजा सॼा कम इज़ीली कंहिंमें लॻंदो आहे? ईज़ी मूंखे हर कमु ईज़ी लॻंदो आहे। हर कमु जेको मतिलबु मां कयां थी न, मॉडलिंग कयां थी, मूंखे ईज़ी, बिकॉज़ मां हुन सां प्यारु कंदी आहियां। ऐं तव्हांजे शइ सां ॻाल्हि त तव्हांजा मां सॉन्ग ॿुधा ॿई। कहिड़ा ॿई? जेकी तव्हांजा कशिश ते ऑनियर थियनि। जोबन जवानी। जी जी। ऐं ॿियो नजफ़ जो जेको गानो आहे। हा हाँ जी बिल्कुलु। कीअं लॻा तव्हांखे गाना मुंहिंजा? खूबसूरत, प्यारा। तव्हांजी मॉडलिंग ऐं नासिर भाई जी बि। थैंक यू सो मच काइनात, थैंक्स अ लॉट। ॿियो कोई क्वेश्चन? थैंक यू। ओके बाय, लव यू ऑल। ओके बाय, लव यू टू। सो व्यूअर्स, इहा असांजी कॉलर काइनात, माशाल्लाह तमामु सुठी बहितरीन असांजी कॉलर।
सो हींअर टाइम थी वियो हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, त मोटो त ब्रेक खां केॾा मूंसां को लॻंदो हुए यादि त कर छा छा चवंदो हुए केॾा मूंसां को लॻंदो हुए यादि त कर छा छा चवंदो हुए खिलंदड़ मुंहिंजा नेणर वारे अॼु त वियो आहे हर शइ विसारे यार तो मूंसां इक़रार हा केॾा कया यार तो मूंसां इक़रार हा केॾा कया। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार। ऐं जेको आहे सो अॼोको जेको असांजो टॉपिक आहे दोस्ती। न मतिलबु माण्हू कोशिशि त करे न थोरो घणो ॻाइण जी, ऐं इहो थोरो हिकिड़ो प्लस पॉइंट हूंदो आहे। सो कॉल त शामिल कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा कहिड़ी किथां? मोहम्मद सादिक भुट्टो पीरकोट। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह तव्हांखे ख़ुशि करे। अच्छा, अॼोको जेको टॉपिक आयो तव्हां ॿुधो आहे? जी जी टॉपिक ॿुधो आहे। छा चवणु चाहींदो टॉपिक जे बारे में? टॉपिक जे बारे में अली साईं जो फरमान आहे त मां उनखे यतीम न सम्झंदो आहियां जंहिंजो पीउ मां गुज़ारियो वञे। मां उनखे यतीम सम्झंदो आहियां जंहिंजो को सुठो दोस्त न हुजे। आए हाय 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 हाय, छा ॻाल्हि आहे जी। तमामु बहितरीन तव्हांजी मिसाल ऐं तमामु बिल्कुलु सही चयो तव्हां। हार्ट टचिंग वर्ड हुयो तव्हांजो इहो। चार लफ़्ज़ थींदा आहिनि, चार वर्ड इस्तेमालु थींदा आहिनि दोस्त जा। उनजी आहे रिमेनिंग इहा आहे त दाल सां दिलि वारो, वाह सां वफ़ादार, सीन सां सचो, ते सां ताबेदार। वाह जी इहा वाह। आहे दोस्त जी माना। आए हाय हाय हाय, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु बहितरीन। अच्छा, कोई गानो तव्हां पंहिंजी आवाज़ में ॿुधाइणु चाहींदव? गानो सिंधी गानो? जी जी, सिंधी गानो, पाकिस्तानी गानो ॿुधायो। रफ्ता रफ्ता वो मेरे दिल के अरमां हो गए, पहले दिल फिर दिलरुबा फिर दिल की जाना हो गए, रफ्ता रफ्ता वो मेरे दिल के अरमां हो गए। वाह जी वाह, ज़बरदस्त। डेडिकेट करणु चाहींदो? जी मां डेडिकेट कंदुमि पंहिंजी फैमिली खे, मां पंहिंजे पुटनि खे, जाफ़र सादिक, मोहम्मद बाकर, हुसैन अली हसन सादिक, अली मदद। ओके जी, माशाल्लाह, तमामु बहितरीन। ऐं अल्लाह पाक तव्हांजे सभिनी ॿारनि खे ख़ुशि रखे। ऐं तमामु घणा ॿार हुया तव्हांजा माशाल्लाह। सो व्यूअर्स, थैंक यू सो मच। व्यूअर्स थी चवां थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। ऐं तमामु बहितरीन तव्हां ॻाल्हायो, तमामु बहितरीन तव्हां मिसाल ॾिनी। ऐं अहिड़ियुनि मिसालनि जी जेकॾहिं सभिनी खे ख़बर हुजे त अॼु वाक़ई असां कामयाबु हुजूं। सो कॉल त शामिल कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा कहिड़ी किथां? प्यारी भेण साजिद सां लुंड जोई शहर खां। वाह जी वाह साजिद, तव्हां मुंहिंजा पुराणा कॉलर आहियो। मुंहिंजे जेको हिकिड़ो पुराणो प्रोग्राम हलंदो हुयो म्यूज़िक क्लब, जी बिल्कुलु, उन जो तव्हां रेगुलर कॉलर हुयो। सो प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? अल्लाह पाक जा करम। तव्हां भेण जी दुआऊं। तव्हां ॿुधायो कीअं भेण? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, त मां बिल्कुलु ठीकु ठाक ख़ुशि लॻी पई आहियां। ऐं अॼोके प्रोग्राम में असां टॉपिक रखियो आहे, तव्हां ॿुधो आहे? जी बिल्कुलु, दोस्ती। जी जी बिल्कुलु, छा चवणु चाहींदव? भेण दोस्ती ते हिकु माना माशाल्लाह दोस्त जेको नालो आहे उहो ई अनमोल आहे। ऐं दोस्ती ते जेतिरो ॻाल्हाइजे एतिरो घटि। पर हिन दौर में जंहिं माण्हू वटि जेकॾहिं को चंद सुठा दोस्त न आहिनि त उहो हिन दुनिया जो ग़रीब में ग़रीब शख़्स अथव। बिल्कुलु ईअं ई आहे, बिल्कुलु ईअं ई आहे। ज़बरदस्त जी, माशाल्लाह, तमामु सुठी राय तव्हां शामिल कई प्रोग्राम में। को गानो ॿुधाइणु चाहींदो? गानो कोशिशि कयूं था। ॿुधायो। ओ साथ छॾे वहीं तूं रोले राहुन में पोए बया दिया ही मुके दुआ उनमें।
वाह जी वाह, ज़बरदस्त, तमामु बहितरीन। डेडिकेट करणु चाहींदो? जी बस जेके बि तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि ॿुधी रहिया आहिनि स्पेशली मां पंहिंजी वाइफ खे डेडिकेट कंदुमि। वाइफ के ओके जी, डेडिकेट कंदासीं। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, इहो आहे असांजो कॉलर टाइम थी हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जो तव्हां बि ॾिसो ऐं असां सम्झंदासीं। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे चओ भलीकार ऐं ख़ुशामदीद। सो गानो तव्हां ॿुधो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो, तव्हांखे परफॉर्म पसंदि आई हूंदी। ऐं जेको आहे सो अॼोको टॉपिक आहे दोस्ती। दोस्ती, सची दोस्ती जी सुञाणप कीअं थिए। अच्छा, दोस्ती ते सभु माशाल्लाह एॾो स्ट्रॉन्ग पिया ॻाल्हाइनि, एॾो स्ट्रॉन्ग पिया ॻाल्हाइनि, पर जेॾी महिल दोस्ती जी वारी ईंदी सभु किथे हूंदा आहिनि। कॉल था शामिल कयूं। अस्सलाम वालेकुम। तू भला को गुल आछा मिस्र जो नस्ल आछा एतिरो। तू भला को गुल आछा मिस्र जो नस्ल आछा बाहे जो ठयल आश एतिरो जो सुहिणो आ। अख खणी निहारी थो मोल बि जियारी थो जीअर वरी मारी थो एतिरो जो सुहिणो आ। वाह जी वाह, ज़बरदस्त। कहिड़ी किथां? शुमाइला हिंगोजा खां, डेडिकेट तव्हांखे। ओ थैंक यू सो वेरी मच, थैंक्स अ लॉट शुमाइला। ऐं तव्हांखे प्रोग्राम में वेलकम था चऊं। किथे हुयो तव्हां एतिरा ॾींहं? बस थोरो ज़िंदगी आहे, मसरूफ़ियत वधी वियो इन जे। हाय हाय हाय, मसरूफ़ियात त वॾियूं आहिनि ज़िंदगी में। प्रोग्राम में वेलकम था चऊं तव्हांखे। अॼोको टॉपिक जेको आहे तव्हां ॿुधो आहे? धरती टीवी असां वटि हले नथी त वरी इन जे करे असां ॿुधी कोन सघिया आहियूं। तव्हां ॿुधाए छॾियो। पोइ धरती टीवी नथो हले तव्हां ॾे? न। अच्छा चलो सही आहे। अॼोको टॉपिक आहे दोस्ती। सचे दोस्त जी सुञाणप कीअं कई वञे? दोस्त जी सुञाणप माना दोस्ती जी त मूंखे न आहे ख़बर त कीअं मतिलबु दोस्त जी सुञाणप असांखे कई वञे। कोई माण्हू चवंदा आहिनि दोस्त हूंदो उहो जेको गिफ्ट ॾींदो त दोस्त आहे, पर न ॾींदो त न आहे दोस्त। मतिलबु न ईअं न आहे त दोस्त अगरि गिफ्ट ॾिए त दोस्त आहे, न त न आहे। असांजे दोस्त में मां बसि हिकु दोस्तीअ जे हिसाब सां थोरो गानो ई ॿुधाईंदमि ऐं दोस्तीअ जे लाइ मां बसि इहो ई चवंदमि त दोस्त ईअं बि न आहे त हर हथु मिलाइण वारो दोस्त हूंदो आहे। न, दोस्त को सुठो बसि हिकु ई हुजे बेशक, पर हिकु हुजे ऐं सुठो हुजे बसि, जेको हर वक़्तु साथ ॾेई सघे, दुख सुख जो साथी हुजे। वाह जी, बिल्कुलु बिल्कुलु ज़बरदस्त, तमामु बहितरीनु, माशाल्लाह, तमामु सुठो तव्हां ॻाल्हायो। सो टॉपिक जे बारे में छा चवणु? ओह सॉरी, गानो ॿुधाइणु चाहींदो? जी, टॉपिक जे हिसाब सां आया तो तव्हांखे हिकु सॉन्ग ॿुधाईंदमि। गानो ॿुधाईंदो? जी जी, सॉन्ग ॿुधायां पई। ॿुधायो। रहे ना रहे ये जीवन कभी बनी ये रहे दोस्ती है तेरी कसम ओ यारा मेरे जुदा हम न होंगे कभी हमेशा रहे तू साथी मेरा ये बंधन रहे यूं सदा ये ताकत तेरी ये कुव्वत तेरी बढ़े ये मेरी है दुआ मेरे यार तू मेरा प्यार सदा रही तू सलामत। वाह जी वाह, मेरी ये दोस्ती यूं ही रहे। ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु बहितरीन, माशाल्लाह। डेडिकेट करणु चाहींदी हूँ? हेलो, अच्छा जी व्यूअर्स, कॉल बि डिस्कनेक्ट थी वई आहे। व्यूअर्स, टाइम थी वियो आहे हींअर हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, त मोटो तव्हां ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो नाइट लाइफ। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार ऐं ख़ुशामदीद। सो ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। प्रोग्राम जो नालो आहे नाइट लाइफ ऐं इन में शामिल कंदा आहियूं लाइव कॉल्स तव्हांजूं ऐं कंदा आहियूं तव्हां सां खोड़ सारी कचहरी, तव्हांजे मनपसंदीदा गाना ॿुधंदा आहियूं तव्हांजी ख़ूबसूरत आवाज़ में। इन खां अलावा अॼोको जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे दोस्ती। दोस्ती
सच्ची दोस्ती जी सुञाणप असांखे कीअं थींदी ऐं सच्चा दोस्त असांखे कीअं मिलंदा, उन लाइ असांखे कहिड़ो फॉर्म्यूलो आज़माइणो पवंदो पंहिंजी ज़िंदगी में, या अॼुकल्ह जे दौर में असांखे सच्ची दोस्ती मिले थी या नथी मिले। सो हींअर शामिल था कयूं कॉल। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। दिल जे पर दिला चौक ते हलिया आयासीं। आए हाय। तूं वारनि जे सलामनि ते हलिया आयासीं। वाह वाह। नैल केम शहंशाह जो फरमान सां ते अदी नीलम तुंहिंजे चकनि ते हलिया आयासीं। आए हाय हाय हाय। अस्सलाम याली मदद। वालेकुम अस्सलाम मौलाली मदद। केर ऐं किथां कॉल कई आहे? अदी अंसार अली कोसो पियो ॻाल्हाए, गुलशन नदीर कराची खां। कीअं आहियो तव्हां? ठीक ठाक आहियो? सभु ख़ैर लॻो पियो आहे, जीअं पिया गुलशन नदीर कराची में। तूं ॿुधा अदी ख़ुशि आहीं जो ख़ैर आहे? मां बिल्कुलु ख़ुशि लॻी पई आहियां, ख़ैर लॻो पियो आहे, बिल्कुलु तयारु लॻी पई आहियां ऐं प्रोग्राम में तव्हांखे चऊं था वेलकम। अॼु को टॉपिक तव्हां ॿुधो आहे? हा दी, अॼु को टॉपिक ॿुधो आहे माना सचे माण्हू जी ख़बर अखियुनि मां ई पइजी वेंदी आहे त माना कीअं प्यारु कबो न कबो। वाह जी वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु बहितरीन। गानो ॿुधाइणु चाहींदो? हा, असांजी फरमाइशूं पूरियूं कोन था कयो। मास्टर मंज़ूर जो गानो कोन था ॿुधायो, अॻिले दफ़ा चयो अथई तोखे। मास्टर मंज़ूर जो गानो जेकॾहिं लाइब्रेरी में हुयो त तव्हांजे लाइ ज़रूरु प्ले कंदासीं। राति वारो गानो ॿुधाए छॾियो, अरशद मेमून जी आवाज़ में। राति कोन ॿुधायो? कहिड़ो? राति अरशद मेमून जे आवाज़ में गानो कोन ॿुधायो? सॾे रोईंदे वो यार सॾे, इहो ॿुधंदो? में तव्हां वेठा हुयो दिया। ओके जी, ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदासीं, हींअर ई ॿुधाईंदासीं। पंहिंजी आवाज़ में तव्हां कुझु ॿुधाईंदो? हा दी, मां तोखे ॿुधाईंदुमि। ॿुधा दा। आया माण्हू मां फ़कीर, आया माण्हू मां फ़कीर, मुंहिंजा प्यारा परसदा सिंध जा सभई अमीर। अञा मौला वधा वई, अञा मौला वधा वई, ॾींहं राति मलात में तूं रही थो, मुंहिंजी तार न संभाल तिरी तूं लही थो, न सलाम न पैगाम मुॾे थियूं मुंहिंजी थो। आया घायल मां सिकायल सदा यार तुंहिंजो, मूं ग़रीब खे नसीब न हो प्यार तुंहिंजो। काइम रहे काइम इज़हार तुंहिंजो। आया माण्हू मां फ़कीर, आया माण्हू मां फ़कीर। जीअं थी आए हाय हाय, छा ॻाल्हि, कमाल करे छॾियो तव्हां सां। डेडिकेट मुंहिंजा ॾिसनि पिया गानो अरशद में मुंहिंजो लाज़मी ॿुधाइजो। दोस्त ॾिसनि पिया, हींअर ई था ॿुधायूं तव्हांखे, सही आहे? हा दी, दोस्त ॾिसनि पिया। गुप्तार खोसो, ज़मीर खोसो, साजिद लुंड जोई शर्मा ॿुधाई पियो। अच्छा, गोपाल अदो ॿुधाई थो। शहबाज खोसो, आल खोसा बिरादर। आल खोसा ब्रदर्स खे तव्हां जो जेको गानो ॿुधाईंदासीं, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, इहो असांजा कॉलर माशाल्लाह तमामु सुठा कॉलर आहिनि, असांजा सिंधी भाइर आहिनि इहे, ऐं इलाही सुठा सुठा असांजा इहे मिठड़ो मिठड़ो ॻाल्हाईंदा आहिनि, कॾहिं कॾहिं फ्रैंक घणो थी वेंदा आहिनि। सो गानो हुननि खे ॿुधाईंदासीं अरशद महमूद जी आवाज़ में, जंहिंमां मां पाण वेठी आहियां। ओके जी, कॉल त शामिल कयूं। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम जी अदा, केरु किथां? वफा आमिर बलोच, हैदराबाद मां। कीअं आहियो? ठीक ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह, करम मालिक जा। तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह जी, मां बिल्कुलु ठीक ठाक आहियां, ख़ुशबाश लॻी पई आहियां। ऐं अॼु को जेको टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे? जी, दोस्ती जो। बिल्कुलु दोस्ती। पंहिंजी दोस्ती जे हवाले सां असां त इहो ई चवणु चाहियूं था, दोस्ती जेको आहे त सचाई हिते ॻाल्हि थींदो आहे जिते मंज़िल, यानी हिकु वक़्तु ईंदो आहे त पोइ ख़बर पइजी वेंदो आहे दोस्त जो त दोस्त कीअं आहे। दोस्ती खे असांखे कीअं बरक़रार रखिणो आहे, उहो असांखे थोरी ॿी ॻाल्हियूं जेको दोस्त जा हूंदा आहिनि त उहो बर्दाश्त कंदा आहिनि। जेकॾहिं अगरि दोस्ती में असां एतिरा ॻाल्हि बर्दाश्त न कंदासीं त उहो दोस्ती बि अॻिते न हलंदो। ऐं दोस्त खे हर वक़्त ते हर ॻाल्हि खे असांखे हुनजो साथ बि ॾियणु खपे। हा, ठीकु आहे जी, ठीकु आहे, ज़बरदस्त माशाल्लाह। अच्छा, को गानो ॿुधाइणु चाहींदो तव्हां पंहिंजी आवाज़ में? गानो कोन ॿुधायां, शाइरी आहे ॿुधायां, उहो वरी नेटवर्क थी वियो, कटिजी वियो, हिनजे करे वरी मां चवां थो जेको ॾिसां अॼु अगरि सही थियो त पोइ ॿुधाईंदा। अच्छा जी, सही आहे। कोई गानो नथा ॿुधायो तव्हां? बसि गानो नथो, दोस्तनि जा नाला आहिनि, उहो बसि डेडिकेट कंदुमि। बसि जेको आहे त तव्हांजो प्रोग्राम ॿुधाए, मां चयो तव्हांजो प्रोग्राम शामिल थियूं। ओके जी, बिल्कुलु, ओके, ॿुधायो। असांजो दोस्त आहे न सभु कास्केली कॾेगोट वारो। हा। नवाब अली जी। ज़बीर अहमद जी।
मोहम्मद अकरम ऐं असांजो प्यारो साहिबु आहे हिसान मुस्तफ़ा हाँ ऐं ॿियो तव्हांजे पूरे टाइम खे। ओके अदा, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स, इहो आहे असांजा कॉलर जंहिं पंहिंजे दोस्तनि जा नाला शामिल कया। सो व्यूअर्स, असांजा लास्ट कॉलर हुया, उन्हनि जी फरमाइश हुई त अरशद महमूद जो गानो ॿुधणो आहे। सो प्ले था कयूं उन्हनि जे लाइ गानो, तव्हां बि ॿुधो ऐं असां बि ॿुधंदासीं। सो वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ऐं ख़ुशामदीद। सो ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं, कॉल था शामिल कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कैसी है नीलम? मैं ठीक हूँ फरोजा, आप कैसी हैं? अल्लाह का शुक्र, मैं ठीक, माशाल्लाह बहुत प्यारी लग रही हैं। थैंक यू सो वेरी मच, थैंक्स अ लॉट, बहुत बहुत शुक्रिया आपका। प्रोग्राम में आपको वेलकम करते हैं। और थैंक यू। आज का जो टॉपिक है यकीनन आपने सुना होगा। जी बिल्कुल सुना है और बहुत अच्छा टॉपिक है। क्या कहना चाहेंगी? दोस्ती और मोहब्बत उनसे करो जो निभाना जानते हो, वाओ। नफरत उनसे करो जो भुलाना जानते हो, क्या और बात है। गुस्सा उनसे करो जो मनाना जानते हो। ओए होए होए। दोस्त वो है जो दोस्ती का हक दोस्त की गैर मौजूदगी में अदा करे और गैरों की महफिल में उसकी हिफाजत करे। क्या ज़बान से माफ करने में वक्त नहीं लगता, लेकिन दिल से माफ करने में उम्रें बीत जाती हैं। ओए होए होए। जब कोई दोस्त तुम्हें अपना राज बताए तो ये समझना कि वो अपनी इज्जत तुम्हें अमानत देता है, उसमें कभी खयानत मत करना। लंबी दोस्ती के लिए 2 बातों पर अमल करना। एक दोस्त से गुस्से में बात मत करना, दूसरा अपने दोस्त की गुस्से में की हुई बात को दिल पर ना लेना। जमाने से अलग अपनी अदा रखते हैं, इसलिए तो हम खुद को सबसे जुदा रखते हैं। ये मुमकिन ही नहीं हम किसी का दिल तोड़ें, हम तो फूलों को तोड़ना भी गुनाह समझते हैं। उफ अल्लाह, क्या बात है जी आपकी, जबरदस्त। सॉन्ग सुना देती हूँ, सुना दीजिए। है चलती रहती है रुकती नहीं, दोस्ती तेरी मेरी ऐसी दोस्ती, हमदम मिले सब कुछ मिले, करना नहीं तुम फिर फिक्रे गिले। हो कुछ लेके जाती है कुछ देके जाती है हमेशा, दोस्ती दोस्ती तेरी मेरी ऐसी दोस्ती, सबसे महंगी है चलती रहती है रुकती नहीं, दोस्ती तेरी मेरी ऐसी दोस्ती। क्या बात है जी, जबरदस्त, बहुत ही बेहतरीन। डेडिकेट करना चाहेंगी? जी नीलम, मेरी दोस्ती बहुत ज्यादा, मेरे भाई से मैं बहुत ज्यादा क्लोज हूँ अपने भाई के, और हर बात शेयर करती हूँ उनसे। और मेरे बहुत अच्छे दोस्त हैं, मेरी सिस्टर थी, मेरी माँ की जगह थी, मैं हर बात उनसे भी शेयर करती थी। मुझे उनका बहुत ज़्यादा मुझे याद आती है, मैं मिस करती हूँ उनको। तो आज मैं उन्हीं को डेडिकेट करूँगी, अपनी बहन साजिदा को जो अब इस दुनिया में नहीं है, अपने भाई को, अपनी फैमिली को, सारा को, अपनी भाभी को, चिद्रा भाभी को, और आज है ना हमारे घर मेहमान आए लाहौर से, सलमान, उनको भी। ओके जी, और आपकी पूरी टीम को नीलम। थैंक यू सो मच फिरोजा, थैंक्स अ लॉट, थैंक यू सो मच। ओके, अल्लाह हाफिज़। अल्लाह हाफिज़। सो व्यूअर्स, ये असांजी कॉलर फिरोजा तमामु सुठी, असांजी तमामु बहितरीनु कॉलर आहे माशाल्लाह, ऐं तमामु सुठो ॻाल्हाईंदी आहे टॉपिक ते, तमामु बहितरीनु ॻाल्हाईंदी आहे। ऐं अल्लाह पाक हर इंसान खे ईअं ई ख़ुशि रखे, पंहिंजी ज़िंदगी में उहो ख़ुशि रहे हमेशह। ऐं ॿियो जेको इहो आहे त टॉपिक ते जेको उन्हनि ॻाल्हायो त तमामु बहितरीनु उन्हनि टॉपिक ते बि ॻाल्हायो। कॉल बि शामिल कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, या अली मदद। मौला अली मदद। अदा केरु किथां? शहबाज फसो, नवाब शाह, गोटरेस, गेलो खान फसो दी। कीअं आहियो? ठीक ठाक आहियो? दुआ लगी पिया, तयार दुआऊं तव्हां भेण जूं, तयार तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीक ठाक लगी पई आहियां, तयार लगी पई आहियां। तव्हांखे प्रोग्राम में वेलकम था चऊं। टॉपिक जे बारे में छा चवणु चाहींदो? टॉपिक तव्हांजो बिल्कुलु बहितरीनु टॉपिक रखियो आहे, सुठो टॉपिक आहे दी। छा चवणु चाहींदो? असांजी इहो ई चवण जो मक़सदु, को बि दोस्त माना ग़लति न हूंदो आहे, दोस्त सचो हूंदो आहे, पर अगरि इंसान पास सचो हुजे त
हाँ बिल्कुलु ईअं ई आहे बिल्कुलु। इंसान पंहिंजे अंदर में ॾिसे हिकिड़ो दोस्त मां कंहिंजो दोस्त आहियां जेकर मां सच में मुंहिंजो दोस्त मूंसां कीअं सच हूंदो। हाँ सही था चओ तव्हां बिल्कुलु। गानो ॿुधाइणु चाहींदो कोई? हा गानो इंसान खे पंहिंजे पाण खे सोचणु खपे अदी। जी जी गानो ॿुधाईंदासीं पर असांजा दोस्त आहिनि कुझु ॾिसनि पिया जिन्हनि खे डेडिकेशन आहे। हाँ जी जी ठीक है ॿुधायो। अफरोज के नरगिस के ऐं जेके बि दोस्त ॾिसनि पिया। ओके जी बिल्कुलु डेडिकेट कंदासीं। गानो त ॿुधायो तव्हां। परदेस वञण वारा जानी मूंखे हिकिड़ो भाकुर पाए वञ पंज सीने सां त लॻाए वञ हणी दिल ते पाणीअ जो चंडो ही बरंदड़ बाए विसाए वञ पंज सीने सां त लॻाए वञ। जी अदी आए हाय ज़बरदस्त जी डेडिकेट करणु चाहींदो? जी अॼु मुंहिंजो एतिरो ई यादि आहे की ख़ासि तव्हांजी शुरू खां वठी हणूं पिया एयर लॻी ॾाढी देरि सां। अच्छा 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 ठीक है। थैंक यू सो मच अदा प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स ये हुआ असांजा कॉलर। तव्हां सभु कॉल कयो। नंबर स्क्रीन ते हली रहियो आहे। टाइम थी वियो आहे हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक जो तव्हां बि ॾिसो ऐं असां बि ॾिसासीं। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में हिकु भेर ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार गानो तव्हां ॿुधो अहमद मुग़ल जी आवाज़ में। यकीन तव्हांखे पसंदि आयो हूंदो तव्हां इंजॉय कयो हूंदो। तमामु बहितरीनु गानो हुयो तमामु सुठी हुनजी लिरिक्स हुई। सो अॼोको जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे छा दोस्ती। दोस्ती ते तव्हां सभिनीनि तमामु सुठो ॻाल्हायो तमामु बहितरीनु ॻाल्हायो माशाल्लाह तमामु सुठा कॉलर्स आहिनि मुंहिंजा। पर कॉल बि शामिल था कयूं असां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु किथां? हेलो हेलो जी केरु ऐं किथां? जावेद मंजामरो गंबट खां। कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? तव्हां दुआ लॻी पई आहे। तव्हां पंहिंजो ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह जी दुआऊं तव्हांजूं। मां बिल्कुलु ठीकु ठाक लॻी पई आहियां। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। अॼोको टॉपिक तव्हां ॿुधो आहे? हा टॉपिक बिल्कुलु ॿुधो आहे। दोस्ती टॉपिक आहे न। बिल्कुलु दोस्ती। दोस्ती अॼोके दौर में रही न आहे। सचो दोस्त को आहे ई कोन। छो रीज़न छा आहे जो अॼुकल्ह दोस्ती न हुजण जो? सची दोस्ती जेका आहे न जी उहा त मुश्किल आहे बाक़ी आहे। सची दोस्ती आहे हूंदी आहे जो माना को ॾुखे वक़्त में कमु अचे। अॼु मुफ़ात थी वियो आहे। अच्छा हा सची दोस्ती रहे। ओके जी कोई गानो ॿुधाइणु चाहींदव? हा बिल्कुलु मां शेर हिकिड़ो ॿुधाईंदुमि। गानो न ॿुधाईंदो शेर ॿुधाईंदो? शेर ॿुधाईंदा। चलो जी ॿुधायो। कारा वेशा अशकनि जा मेरा मुंहुं न थियनि इश्क जिन जे अंदर में उनखे पलक पलक पूरा पवनि उहे वीचारा रत रोअनि जिन जा फिरी रहियल परदेस में। आए हाय जी ज़बरदस्त। डेडिकेट करणु चाहींदो कंहिंखे? हा डेडिकेट कंदुमि मां मुंहिंजो प्यारो भाउ गुलाम फरीद जामरो इमदाद अली जामरो हाँ अली रज़ा जामरो अच्छा गुलाम हैदर जामरो इनखे डेडिकेट कंदुमि। ओके जी डेडिकेट कंदासीं। पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स इहो हुया कॉलर असांजा जंहिंजो चवणु हुयो त दोस्ती अॼुकल्ह जे दौर में नाहे रही ऐं काफ़ी अहिड़ा दोस्त हुया जिन असांखे दोस्त चवां कॉलर्स अहिड़ा हुया काफ़ी सॼा जिन असांखे चयो त ईअं थियणु खपे हीअं हुजणु खपे। सो कॉल त शामिल कयूं ॾिसूं था त केरु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी केरु किथां? जलमस्ती गंदावा खां। केरु पिया ॻाल्हायो? अब्दुल हलीम लाशारी ॻाल्हायां थो। ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजूं दुआऊं आहिनि। टॉपिक प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चओ। अॼोको टॉपिक तव्हां ॿुधो आहे? अल्लाह पाक जा एहसान बिल्कुलु शुक्र लॻो पियो। टॉपिक ॿुधो आहे तव्हां? जी जी टॉपिक ॿुधो आहे। छा चवणु चाहींदव? असां चवणु इहो चाहियूं था तव्हांजो प्रोग्राम बिल्कुलु फर्स्ट क्लास प्रोग्राम आहे। असां बि पहिरों चकर तव्हां सां ॻाल्हायो आहे। थैंक यू सो मच। कोई गानो दोस्तनि जा कुझु फरमाइश आहिनि। छा फरमाइश आहिनि? अब्दुल गनी लाशारी अब्दुल शकूर लाशारी अब्दुल हफीज़ लाशारी साईं आमिर शाह सैयद। जी जी ॿियो ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह जी मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। ऐं तव्हां कोई गानो बानो ॿुधाइणु चाहींदो या न?
हाँ हिकिड़ो तव्हांखे शेर ॿुधाईंदुमि। हाँ जी ॿुधायो, बिल्कुलु ॿुधायो। आता हूँ बड़ी दूर से थोड़ा पानी पिला दो। अच्छा। मरता हूँ तेरी इश्क से थोड़ा सीना मिला दो। ओके जी अदा, थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर्स इहो आहे असांजा कॉलर ऐं अच्छा व्यूअर्स जेको अॼोको टॉपिक आहे उन ते जेको आहे सो तव्हां सभिनि तमामु सुठो सुठो ॻाल्हायो आहे ऐं इंशाल्लाह वरी बि ॻाल्हाईंदासीं। ऐं दोस्ती जेकॾहिं कंहिंखे सुठी दोस्ती खपे, सुठी दोस्ती जी तलाश में आहिनि त सभिनी खां पहिरियां तव्हां पंहिंजे पाण खे ॾिसो त तव्हां में त का कमी न आहे जंहिंजी वजह सां तव्हांखे को दोस्त नथो मिले, को साथी नथो मिले तव्हांखे, या छा अहिड़ी शइ आहे, छा अहिड़ी प्रॉब्लम आहे जंहिंजी वजह सां तव्हांखे सुठियूं दोस्तियूं नथियूं मिली सघनि। छो जो इंसानु कॾहिं जॾहिं कंहिं ॿिए में काई नेगेटिविटी ॾिसे थो त उन खां पहिरियां पंहिंजे पाण में ॾिसे त मां छा आहियां या किथे मुंहिंजे अंदरि त काई कोताही न आहे। सो कॉल त शामिलु कयूं, पोइ उन खां पोइ ॻाल्हाईंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु किथां? जी लाला अंसार इकराम नवाज शाह। कीअं आहियो तव्हां? ठीक ठाक आहियो? हेलो शुक्रवार। हेलो जी 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 हेलो हेलो अदा तव्हांजो नेटवर्क वॾो प्रॉब्लम थो करे, वॾो तव्हां ॿीहर कॉल कयो। नंबर जेको आहे सो स्क्रीन ते हली रहियो आहे ऐं तव्हां ॿीहर असांखे जॉइन करे सघो था। टाइम थी रहे हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जो तव्हां बि ॾिसो ऐं असां बि ॾिसंदासीं। वाह जी वाह, ज़बरदस्त गानो तव्हां ॿुधो, तमामु बहितरीनु गानो हुयो, तमामु ख़ूबसूरत गानो हुयो। यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो, तव्हां सभिनि इंजॉय कयो हूंदो। सो अॼोको जेको असांजो टॉपिक हुयो उहो हुयो दोस्ती। ऐं दोस्ती जेको आहे सो तव्हां असांखे ॿुधायो त सुठे दोस्त जी पहचान कीअं थिए, असांखे कीअं ख़बर पए त कहिड़ो दोस्त असां सां गॾु सिंसियर आहे न आहे। सो उन में सुठे दोस्त सां गॾोगॾु तव्हांखे कॾहिं कॾहिं पाण खे बि ॾिसणु खपे त तव्हां में त काई कमी न आहे जो तव्हांखे सुठा दोस्त नथा मिलनि या छा। बाक़ी सुठा दोस्त इनशाला मिली वेंदा। जॾहिं तव्हां सुठा इंसान पाण हूंदो त तव्हांखे बि सुठो इंसानु मिलंदो। जॾहिं तव्हां पाण ई सुठा न हूंदो त यकीनन तव्हांखे बि सुठो इंसानु नथो मिली सघे। सो इहो हुयो अॼोको असांजो प्रोग्राम, अॼोको इहो टॉपिक। इंशाल्लाह वरी नेक्स्ट वीक मिलंदासीं नए प्रोग्राम नए टॉपिक सां गॾु। तेसि ताईं पंहिंजी समूरी टीम जो फैमिली जो रखंदा ख़्यालु। मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।